आजादी प्यारन जी घुरऊं था आजादी ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो सिंध जो अमन अमान बहाल कयो होटकी जो अमन अमान बहाल कयो होटकी जो अमन अमान बहाल कयो असी छा घुरऊं था आजादी असी छा घुरऊं था आजादी पंहिंजनि जी घुरऊं था आजादी प्यारनि जी घुरऊं था आजादी ऋतिक कुमार जी घुरऊं था आजादी प्रिया कुमारी जी घुरऊं था आजादी नाहिल इंतजामिया ते लानत होटकी इंतजामिया ते लानत होटकी एसएसपी ते लानत ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो 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 प्रिया कुमारी खे प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो सिंध जे सभिनि मुगवियुनि खे बाज़ियाब करायो सिंध जे सभिनि मुगवियुनि खे बाज़ियाब करायो सिंध जे सभिनि मुगवियुनि खे बाज़ियाब करायो अधी ॻाल्हाईंदी आहे छो न ॻाल्हाईंदी जे हाउ नहारी कोयारल ॾींहं बिघारे वेंदासीं जे हाउ नहारी कोयारल ही ॾींहं बिघारे वेंदासीं छो पेर पसारे वेठो आऊं त डूंगर ॾारे वेंदासीं असीं जस था ॾियूं भाउ नसरुल्ला खे जेको एतिरनि ॾींहंनि खां 9 ॾींहं थी विया आहिनि अॼु हिते कैंप लॻाई वेठो आहे एहतिजाजी कैंप त ऋतिक कुमार खे बाज़ियाब कयो पर अञा ताईं ऋतिक कुमार खे ही एसएसपी बाज़ियाब न कराए सघियो आहे असीं इहो मुतालबो था कयूं त ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो वञे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे केतिरा ॾींहं थी विया आहिनि उनजी फैमिली परेशान आहे कोई बि एसएसपी खे इहा ख़बर नथी पए त ऋतिक कुमार खे बाज़ियाब कराए सघे उहा धाड़ियल ॾिसे थो त रोडनि ते चढ़ी था अचनि कोई बि एसएसपी खे इहा ख़बर नथी पए असीं इहो मुतालबो था कयूं त ऋतिक कुमार खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो अमा 2 मिनट गला 10 सेकंड सिर्फ गला ऋतिक कुमार का तबियत अमां बस साह भरजी तो ना मुंहिंजो असां जो साह भरजी वेंदो आहे ॻाल्हाइण में एडो के अब्दुल मजीद बच्चा आहिनि अब्दुल मजीद कॾहिं कान कमान मां मियां मां नमूं कॾहिं कान कमान मां मियां मां नमूं मुंहुं में तूं मज़ा तुंहिंजो तोखे लॻे दोस्तो जीअं सैयद जीअं त अदा रसुल्ला जेको आहे त गॾाणी अॼु नाओ ॾींहुं त जेको एहतिजाज जी जेको धरणो ई वेठो आहे ऐं हुनखे पहिरियों सभ खां पहिरियों त हिकिड़ो जस ॾियां थो छो ज़िले घोटकी में हिकिड़े इनकलाब जी चिणंग भरी चुकी आहे फर्दी इनकलाब आणे सघनि था ऐं हिनजे तसुल सां नसुल्ला गॾाणी तसुल सां एसपी घोटकी खे ॿुधाइणु चाहियूं था त हिकु नसुल्ला गॾाणी न बल्कि हिते हिकु नसुल्ला गॾाणी गॾु लखे नसुल्ला गॾाणी गॾु जेको आहे त मौजूदु आहिनि तव्हां जेकॾहिं पढ़िया लिखिया एसएसपी आहियो त तव्हां वधीक जाहिल जट को माण्हू न आहे जो तव्हां हिकिड़ो माण्हू जेको 8-9 ॾींहंनि खां तव्हांखे एहतिजाज वेठा आहिनि अथो हुनखे ईसाइण जे लाइ तव्हां हुनजे जेको आहे त वारसनि वञी करे चओ था त बाबा रीत कल्ह हिकिड़ी रूमर सलिया त बाबा रीतक आज़ादु थी वियो आहे या मन ग़लति जेका साज़िश हुई एसएसपी जी हुई ऐं इन इदारनि जी हुई जे माना माण्हुनि में जेको वलवलो पैदा थियो माण्हू में हिकिड़ो शौर पैदा थियो माण्हू हुन एहतिजाज सां ॻंढणु शुरू थी विया कल्ह हुनजो ॾिठो जोश जज़्बो असां डिस्ट्रिक्ट बार तरफ़ां मीरपुर बार तरफ़ां कल्ह स्ट्राइक कई वई पूरे ज़िले घोटकी में उहो बि हिकिड़ो नसुल्ला गॾाणी जो हिकिड़ो जेको आहे त हिकिड़ो चिणंग भरियल जो जेको नसुल जी चिणंग भरियल हुई उहो भड़की बाहि थी वई हुई उन बाहि खे वसाइण लाइ एसपी कल्ह हथु खणो इस्तेमालु कयो बाबा रीतक आज़ादु थी वियो आहे अॼु दोस्त पुछियो रीतक आज़ादु बाबा ऋतिक आज़ादु न थियो आहे रीतक जेको आज़ादी जी लाइ जेका जदोजहद हलंदी ऐं हिन जेको आहे लाइव जे थ्रू सभिनी जेको आहे त शौर पसंदि जेके माण्हू आहिनि ज़िले घोटकी जा त हिन एहतिजाज खे वधि खां वधि जेको आहे त पावरफुल बणायो नसुल्ला जो साथ ॾियो असांजो साथ ॾियो त जीअं रीतिक ऐं जेके ॿिया असांजा नौजवान गुम थियल आहिनि ऐं ॿिया असां गुम थियण खां बचाए सघूं पंहिंजो घोटकी ज़िले अमन बहाल कराए सघूं अचो असांजो साथ ॾियो ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह 9 ॾींहं असांखे मुकमल थिया आहिनि असांजो धरणो जारी आहे असांजा हौसला बुलंद आहिनि एसएसपी घोटकी तरफ़ां ऐं कुझु ॿियनि हथनि तरफ़ां ही जेको धरणो लॻल आहे हिन खे नाकाम करण जी कोशिशि कई वई काल्ह शाम जो एसएसपी तरफ़ां इहो अनाउंस कयो वियो जो मग़वी बाज़ियाब आहे त जी धरणो ख़तमु थिए हर को माण्हू वञी घर वेहे
उनखां अलावा उनजे वालिदैन खे मगवी जे वारसनि खे हिरासत कयो पियो वञे। उनखां अलावा कुझु दीवान वॾेरनि खे हथु रखियो पियो वञे SSP घोटकी तरफ़ां जो तव्हां धरणे में न वञो ऐं ॿियनि खे रोकियो। उअं ई थियो कल ॾहिरकी जे दोस्तनि खे रोकियो वियो, पंचायत जे दोस्तनि खे रोकियो वियो, कल पाण न आया, अॼु पाण न आया। मतिलबु छा सम्झनि था? जेकॾहिं ही चंद दोस्त असांजो साथ न ॾींदा त छा असां अकेला थी वेंदासीं? ही अंबड़ियूं, ही अदड़ियूं, ही अबू जे उमिरि जा दोस्त, ही क़ौमी अॻवान, ही क़ौमी कारकुन, ही क़ौमी दोस्त, ही शहरी, ही आवाम जो मुकम्मल साथ आहे। असां भाड़ी थियण वारा न आहियूं। ही त अञा 9 ॾींहं थिया आहिनि अदा, अञा 90 ॾींहं थियणा आहिनि। जेसि ताईं सभु मगवी असांजा बाज़ियाब न थींदा, जेसि ताईं घोटकी ज़िले में मुकम्मल तौरु अमन अमान न थींदो, असां चंद ॼणा, 14 ॼणा, 24 ॼणा, 100 ॼणा वेठा हूंदासीं। को असां हिम्मत न आहे हारी। असांखे हिननि जे हथकंडनि जी ख़बर हुई, का ॻाल्हि ई कोन्हे, को मसइलो ई कोन्हे। पर तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश करणु चाहियां थो जो हिकिड़ो टके जो ASP मगवी जे वारसनि खे हिरासत करे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा हरबा इस्तेमालु करे, दीवान कम्यूनिटी खे, मुंहिंजे भाइरनि खे, उन्हनि खे हिरासत करे, उन्हनि खे परेशान करे, पोइ बि तव्हां सभु वेही तमाशो ॾिसो। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। बाक़ी जेको धरणो लॻो आहे जंहिं मक़सद सां, उहे सभु मक़सद हासिल थींदा जेसि ताईं सभु मगवी बाज़ियाब नथा थियनि। ही जेको हिकिड़ो मगवी बाज़ियाब थिए थो त 3 वरी खजी वञनि था, 3 वरी अॻुवा थियनि था। हिकिड़ी डील कई वञे थी, ही मगवी असांखे ॾियो पैसनि सां, ॿिया भले 2-3 तव्हां खणो। हाणे सरहद वारो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आहे। हिकु राति अॻु, हिकु ॾींहुं अॻु 2 मगवी बाज़ियाब कराया विया। इहे को मरी वारा त वरी 2 ॿिया खया विया। हाणे सरहद ही हासीजन खां, कर्नल मोड़ जे ओरियां हासीजन खां फायरिंग थिए थी, रॉकेट लॉन्चर फायर थियनि था, माण्हुनि खे अगवा कयो वञे थो। रस्ते में मोटरवे ते पुलिस आहे, बचा बंद ते पुलिस आहे, पिकटूं आहिनि। उहा पुलिस काॾे मरी वई हुई? उहा रेंजर्स किथे मरी वई हुई? रेंजर्स जो हिननि सां गॾु आहे, हेतिरी जो बजट वठे थी। सभु कुझु हथ सां कयो वञे थो, सभु कुझु हथ सां कयो वञे थो। बहरहाल असांजा हिम्मत ऐं हौसला बुलंद आहिनि। कंहिंखे ख़ुशफ़हमी में न रहणु घुरिजे। अहिड़ा दोस्त, अहिड़ा महबूब दोस्त जॾहिं गॾु हुजनि, अमड़ियूं गॾु हुजनि, भेनरूं गॾु हुजनि, भाइर गॾु हुजनि, त असांखे हिम्मत हारण जी का ज़रूरत बि न आहे। ख़ुशफ़हमी मां बहरहाल तव्हां निकिरो। ऋतिक कुमार खे असां हिते वठंदासीं, ॿियनि मगवियुनि खे। जीअं मां पहिरीं राति चयो, पहिरीं राति जी मुंहिंजी लाइव असांजी लाइव तव्हां ॾिसो, जॾहिं 2 ॼणा वेठा हुयासीं त उन टाइम इहा ई ॻाल्हि कई हुयमि जो ऋतिक कुमार खे बि हिते वठंदासीं, साहिबज़ादो भट्टी खे हिते वठंदासीं, साहिबज़ादे भट्टी खे हिते वरितोसीं। SP साहिब जी ॻाल्हि आई, धरणो ख़तमु कयो। मां साहिबज़ादो भट्टी खे खयों अचां थो। धरणो ख़तमु करण जी ज़रूरत न आहे। जेसिताईं ऋतिक समेत ॿिया मगवी बाज़ियाब नथा थियनि, ओतिरे ताईं धरणो ख़तमु न कंदासीं। वरी वालिदैन फ़ोन कई, असां सही तव्हां ॾे अचूं था मुबारकी ते। मां चयो उते वेही तव्हां दुआ कयो, ऋतिक लाइ दुआ कयो, असां लाइ दुआ कयो। चई अदा असांजे दिलि मां तव्हां लाइ दुआऊं घुरूं था। जंहिं अमड़ जो जी झोली ख़ाली कई वई हुई, 12-13 साल जो नीगर साहिबज़ादो भट्टी अगवा हुयो, उनजे अमड़ जे दिलि मां असां लाइ कहिड़ी दुआ निकिरंदी हूंदी, ऋतिक जी बाज़ियाबी लाइ कहिड़ी दुआ निकिरंदी हूंदी, ॿियनि मगवियुनि जी बाज़ियाबी लाइ कहिड़ी दुआ निकिरंदी हूंदी। जीअं सुबुह जो कॉल आयो मूंखे मगवी जे वारसनि जो, SP जो, त वरी मुंहिंजो हौसला असांजा सभिनी जा बुलंद थी विया जो असांजो वेहण अजायो न आहे, असांजो वेहण अजायो न आहे। जीए सिंध, जीए लतीफ़। ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो, ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो, ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो। असीं छा घुरूं था? आज़ादी। असीं छा घुरूं था? आज़ादी। पंहिंजनि जी घुरूं था? आज़ादी। प्यारनि जी घुरूं था? आज़ादी। प्यारनि जी घुरूं था? आज़ादी। तूं कीअं न ॾींदे? आज़ादी। तूं कीअं न ॾींदे? आज़ादी। असां विड़ी वठंदासीं, आज़ादी। असां विड़ी वठंदासीं। ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो, ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो, ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो। सिंध जे सभिनि